आरोपला प्रेस तर्जी गरीब आवाम से विदेश अधिकारी आरोपला प्रेस आरोपला मुलाजम से आरोपलान मुलाज़िम सां पगारान जो फैसल साहब असां सां मोहमारी कई, मूंखे धक कई हुई ऐं मूंसां मोहमारी कई आई। फैसल ओसलो कंपनी जो अफ़सर आहे मिठी में। असांजे पगारनि जो पुछियो, असांजे पगार छो नथा ॾियो, उन्हनि मां असांखे बेइज़ती कई, असांखे गले मां जलई, असांखे कुटई, मूंखे धक आई ॿ टे। हाणे त एहतियात कयूं, SP साहिब खे मुतालबो कयूं था असांजी दाम ॿुधे, असां सां इंसाफ़ कयो वञे। पगार कोन था ॾियनि, ॿियो असांखे गार गंद मार, इहो छा आहे, इंसाफ़ कयो वञे। फिर असां पगारूं जेके घुरण जे लाइ वियासीं, हिननि वटि हिन जेको सो असांजी बेइज़ती कई, काफ़ी चकर असां सां वाइदा ॾेई फिरियो ऐं हिन वक़्तु जेको सो असां घुरीसीं पगार ॻाल्हाइणासीं त हिन जेको सो गले मां जले, हे ॾिस मुंहिंजी जेका असां ॾाढी गाड़ी थी पिया ऐं हिन जेको सो गले मां जलण जी कोशिशि कई, धक कई ऐं जेको वरी अंदरि डरी अची पियो आहे, जेको मूंसां विढ़ण था ईंदा करे असांखे धमकियूं ॾिनो, असांखे गार गंद खां सवाइ ॻाल्हाइनि कोन। 5 महीना थी चुका आहिनि, असांखे पगार का बि नथा ॾियनि, डेली वाइदा कनि था, डेली जगह बेइज़ती करे रवाना करे छॾनि हड़ताल के मां। असांजी अपील SP साहब खे ऐं सिंध गवर्नमेंट खे इहा आहे त असांजो जल्द में जल्द मसइलो हल करे ऐं असांजो जेको सो एक्शन वरितो वञे, असां ग़रीबनि जो इंसाफ़ कयो वञे। SP साहब के असीं अपील कयूं था त असांजो जेको इंसाफ़ कयो वञे। SP साहब अॻियां जेको सो हिननि वाइदो करे फ्री आहिनि। यार मैंने जो